हैदराबाद में पुलिस पारां मुबैना मुक़ाबलनि में ॾोहारियुनि खे हाफ फिराए करण वारो सिलसिलो जारी आहे। हिकु ॾींहुं अॻु ए सेक्शन थाणे जी पुलिस लतीफ़ाबाद नंबर 8 में कासिमाबाद वासी सिलेमान कात्यार खे गोलियूं हणी हाफ फिराए कयो त ॿी राति वरी हटड़ी पुलिस चांग मोड़ वटि मुबैना पुलिस मुक़ाबले जी दावा कंदे ॾोहारी गुलाम मुस्तफ़ा उर्फ़ मीनू परियाड़ खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा कई। पुलिस तर्जमान मूजिबि CIA पुलिस जी निशानदही ते पेट्रोलिंग दौरान ॿिनि शकी मोटरसाइकिल सवार माण्हुनि खे पुलिस रोकण जो इशारो ॾिनो त उन्हनि पुलिस ते फायरिंग करे फ़िरार थियण जी कोशिश कई ऐं पुलिस जी जवाबी फायरिंग में सिंध सरकार पारां 10 लाख रुपया इनाम रखियल ॾोहारी गुलाम मुस्तफ़ा उर्फ़ मीनू परियाड़ खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो वियो। सिविल अस्पताल हैदराबाद में हटड़ी पुलिस हथां गोलियूं हणी ज़ख़्मी कयल गुलाम मुस्तफ़ा परियाड़ पुलिस सां मुक़ाबले जी दावा खे रद्द कंदे ॿुधायो त पुलिस खेसि 12 ॾींहं अॻु मीरपुर भठोरो मां घरां गिरफ़्तार कयो हो ऐं लाॻीतो खेसि मुख़्तलिफ़ थाणनि ते रखी काउंस आॾी पुछा कई वई। 5 फेबरवरी जी राति चांग मोड़ वटि गाॾी मां लाहे खेसि गोलियूं हयूं हुयूं। पुलिस दावा मूजिबि त मुबैना मुक़ाबले में ज़ख़्मी थियल गुलाम मुस्तफ़ा परियाड़ ॾोहारी हो। मथसि हूसड़ी पबुण ऐं राहुकी थाणनि ते फुरलुट ऐं पुलिस सां मुक़ाबलनि जा लॻभॻि 13 केस दाख़िल थियल आहिनि। पर टाइम न्यूज़ सां वीचारनि दौरान गुलाम मुस्तफ़ा ॿुधायो त हुन ते 2014 ईस्वी दौरान हूसड़ी थाणे ते ज़ाती दुश्मनी जो केस दाख़िल थियल आहे। ॿधो मूंखे मीरपुर भठोरे मां हुते मज़दूरी कंदो हुउसि। रातनि सां गॾु केॾीमहिल कहिड़ी मज़दूरी करे टाइम पास कंदो हुउसि। उते ॿधी खणी आया। पोइ कहिड़ी पुलिस जी छा छाई वारा ॿिया हटिया ख़ुदा बहितर ॼाणे। उन खां पोइ 12-13 ॾींहं रखी उन खां पोइ अखियूं ॿधी राति इहे गोलियूं हणी खणी छॾियो अथनि। 12-13 ॾींहं खां तव्हां ॿधल हो? जी बाबा। कहिड़े थाणे ते पिया हो? थाणे जी का ख़बर कोन्हे, अखियूं ॿधियूं पियूं। अच्छा, तव्हां ते केस दाख़िल आहिनि जॻहियूं ते? बाबा उहो हिकिड़ो हो असांजो ज़ाती जहिड़े जो केस, उन में पवरनि जो माण्हू मोहल हो, असांजो ज़ाती पंहिंजो मसइलो हो बनी जो। जंहिंमें तव्हांजे भाउ खे सज़ा आहे? जी 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 हा, उन में असांजे भाउ खे सज़ा आहे। मूंखे रूपोशी में जज 25 साल ॾिनी। इहो ई मसइलो हो असांजो। चयो त भाॻिया ठही वञनि उन्हनि ठाहिण जी कोशिशि कई। क़ुर में खणी आया तो न्याणियूं मोकिलियूं, उन्हनि आसरा ॾिना, न ठहिया। केस में सज़ा लॻी वञी। उन खां पोइ बसि ईअं धिकन मुंहिंजो आदमी मज़दूरी कंदो फिरंदो वधंदो साईं। अच्छा, चवनि था 10 लाख रुपया इनाम रखियलु तव्हां ते? साईं उहो ख़ुदा मथां बहितर थो ॼाणे, उहा मूंखे न आहे ख़बर। 10 लख 5 लख 2 लख ख़ुदा थो ॼाणे। ज़ख़्मी गुलाम मुस्तफ़ा जे वारस औरतनि ॿुधायो त हू हैदराबाद भरिसां ॻोठ टंडो गुलाम अहमद जा रवासी आहिनि, पर पांवर बिरादरी सां जहिड़े बैदि हू लॾे वञी मीरपुर भठोरो वेठा आहिनि, जिते गुलाम मुस्तफ़ा मज़दूरी करे घर जो गाॾो हलाईंदो हो। गॾु हुआसीं सभु 12-2 साल थी विया आहिनि। जीअं खून जीअं झगड़ो हलियो तीअं उन वक़्त खां वठी असीं हुते वाले बचड़े हुआसीं। जीअं असांजो माण्हू खॼी वियो तीअं असीं डोड़ी अॼु असांखे हथ आयो आहे। घणा ॾींहं थी विया आहिनि खणी हुई पुलिस? 12-13 ॾींहं थी विया आहिनि। इन विच में को राब्तो थियो? न, कुझु कोन थियो। का शइ असांखे न को ॾस मिलियो, न को पतो मिलियो। ॻोठ भला छो छॾियो तव्हां? ॻोठ छॾियोसीं इन पुलिस जे सूर। पुलिस असांखे ॿाहिरि कोन थी ॾिए। केॾीमहिल कैंचू हाणे मथ ते खणियो, असांजो मग़ज़ फाड़ियो, असांखे मारियो, असांजा एॾा सगीर ॿार खणियो वञे। अच्छा, हाणे हुते तव्हां भठोरे जा आहियो? असीं भठोरे मां आया आहियूं, रहंदा हिते हुआसीं। हाणे भला छा थिए मासी? हाणे असांजो हक़ जो इंसाफ़ थिए। अदा मुंहिंजो घर वारो आहे। तव्हांजो घर वारो आहे? जी। फुरू बुरू कंदो हो छा? न, फुरू कुझु बि कोन्हे। इहो जेको आहे इहो पियो फुरू बि इहो ई माण्हू कंदो आहिनि। जीअं त मां हुकूमत इनाम रखिया आहिनि, इहो ई माण्हू कंदो आहिनि। ऐं त पंहिंजे वारस लाइ इहो ई थी चवां त मुंहिंजे मुड़ुसु का बि कोन्हे कई। बाक़ी मुंहिंजे ॾेर कयो, उन जे विच में इहो माना सज़ा अथई। सज़ा खां पोइ मुंहिंजे इहे माना जहिड़े में माना इहो थियो न, इहो माण्हू मुओ, उन में सज़ा अथई। लतीफ़ाबाद में हिकु ॾींहुं अॻु पुलिस पारां हाफ फिराए कयल कासिमाबाद वासी नौजवान सिलेमान कात्यार जे वालिद ॿुधायो त डॉक्टरनि खेसि पुट जे इलाज लाइ कराची मुंतक़िल करण जी सलाह ॾिनी आहे, पर ए सेक्शन थाणे जी पुलिस खेनि कराची मुंतक़िल नथी करे। उन लाइ शक आहे त किथे सिलेमान जी ॼंग जा ज़ख़्म नासूर न बणिजी वञनि। सर अस्पताल वारा चवनि था त हिन छोकिरे जूं नसूं जेके डैमेज थी वेंदियूं, हिन खे फौरी तौरु अगरि कराची तव्हां न खणी वियो
त हिन जी टंग कपड़ी पइजी वेंदी ऐं उहो जेको आहे सो हुननि त असांखे लिखी ॾेई छॾियो आहे पर हाणे जेको आहे SHO जेको आहे A सेक्शन हाणे उहो माना कंहिंजी न फ़ोन थो खणे न कंहिंसां राब्ते में आहे ऐं न कोई इजाज़त थो ॾे ड्यूटी कंदड़ पुलिस वारा चवंदा असां बि उन्हनि खे ॿुधाए छॾियो आहे फ़ोन करे वॾे मुंशी खे उन खां पोइ असां जेको आहे सो छा नालो अथसि मैसेज बि कया आहिनि त सर छोकिरे जी कंडीशन हीअ आहे हिते नस जो को डॉक्टर कोन्हे हिन खे कराची हर हालत में वञिणो आहे न त हिन टंग कपड़ी पइजी वेंदी पर SHO चवे थो त टंग कपिजे कुझु बि थिए बराली इहो हिते ई रहंदो हाणे नौजवान छोकिरो आहे बेगुनाह खणी हिनखे घरां हुनखे जेको आहे सो हुते गोलियूं हयूं अथनि बेगुनाह हिकिड़े ॾींहुं खयो अथनि हिकिड़ो ॾींहुं सॼो ॾींहुं त तशदुद कयो अथनि जेको तव्हां ॾिसो त न छिकिया अथनि सचपत्रा हया अथनि न छिकिया अथनि 3rd डिग्री हिन ते इस्तेमालु कई अथनि उन खां पोइ जेको आहे सो राति जो वरी खणी ऑटोबान रोड ते कूड़ो मुक़ाबिलो ॾेखारे हिनखे गोली हई अथनि उन खां पोइ उन मोबाइल में खणी लतीफ़ाबाद में हुनखे सर्विस कयो अथनि सरगस जीअं थींदो आहे नी खणी घुमिया आहिनि हुनजी तमामु ब्लीडिंग वही हली आहे हाणे हिन में रत ई कोन बचियो आहे सर डॉक्टरनि कराची रेफर किया कराची रेफर करने के बावजूद मूंखे 3 ॾींहं मूंखे फायर हणियो अथनि टंग में गन शॉट हणी मूंखे कूड़ो मुक़ाबिलो फेक ॾेखारे घरां मूंखे हिननि अरेस्ट किया घरां खणी मुक़ाबिलो ॾेखारे फायर हणी मूंखे हिते छॾे विया आहिनि सिविल हॉस्पिटल में त मुक़ाबिलो ॾेखारियो मुक़ाबले जे दौरान छोकिरो ज़ख़्मी थियो आहे ठीकु सर बहरहाल मुक़ाबिलो या छा बाक़ी ना कि वो असांजे कोर्ट में इंसाफ़ मिलंदो असां कोर्ट में इन्हनि ते पटिशन दाख़िल कंदासीं उहो बाद जो मसइलो आहे हींअर मुंहिंजी टंग जी इहा कंडीशन आहे मुंहिंजी ब्लडिंग तव्हां हींअर बि ॾिसी रहिया आहियो ब्लडिंग मुंहिंजी हिमल ताणी न आहे बीठी मुंहिंजी नस डैमेज थी वई आहे न मूंखे कराची रेफर कयो थो वञे न छा जेको SHO साहिबु आहे SHO साहिबु थी वियो वॾो मुंशी थी वियो उन्हनि खे फ़ोनूं असां करायूं आहिनि त उहे फ़ोन खणण लाइ तयारु न आहिनि न कराची रेफर थो असांखे केरु करे न छा सुभाणे मुंहिंजी टंग डैमेज थी या कुझु बि थियो उन जी ज़िमेदार पुलिस हूंदी जेतोणीकि हैदराबाद में A सेक्शन पुलिस खां पोइ हटड़ी पुलिस बि पंहिंजे लेखे मुबैना मुक़ाबले में ॾोहारी खे हाफ़ फिराए कयो आहे पर ॾोहारी जी ज़िबानी ऐं संदसि वारसनि जो मौक़ुफ़ बि वॾी अहमियत रखे थो इन लाइ हाफ़ फिराई फार्मूले जी रविश खे बरक़रार रखंदड़ पुलिस अमलदारनि खे घुर्जे त हू मुबैना पुलिस मुक़ाबलनि बदिरां हक़ीक़ी ॾोहारियुनि सां मुक़ाबला करे खेनि गिरफ़्तार करण बैदि हाफ़ फिराए करण बदिरां अदालतनि में पेश कनि कैमरामैन नियाज़ मल्लाह सां गॾु इम्तियाज़ कोसो टाइम न्यूज़ हैदराबाद।